ब्रेकिंग न्यूज़ हिते अवां सां शेयर करे रहिया आहियूं। लाड़काणे जी मोबाइल मार्केट में हथियार बंदनि फायरिंग कई आहे। गोलियूं लॻण सबबि हिकु औरत ऐं नौजवान ज़ख़्मी थी पिया। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची तफ़सील वठी जांच शुरू करे छॾी आहे। अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे लाड़काणे मां लाड़काणे जी मोबाइल मार्केट में हथियार बंदनि फायरिंग कई आहे, जंहिं दौरान गोलियूं लॻण सबबि हिकु औरत ऐं नौजवान ज़ख़्मी थी पिया, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची तफ़सील वठी जांच शुरू करे छॾी आहे। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे लाड़काणे मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद समू। जी रशीद, वाक़े जे हवाले सां वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मोबाइल मार्केट में हथियार बंदनि फायरिंग कई है। फायरिंग में गोलियों लगने सबब ॿ ॼणा जेके आहिनि उहे ज़ख़्मी थियण जा इतला मिलिया आहिनि। लाड़काणे जे विच शहर में हथियार बंदनि मोबाइल मार्केट में फायरिंग कई है, जंहिंजे सबब जेके खौफ़ में दुकानदार जेको हुया उन्हनि पंहिंजा दुकान बंदि करे छॾिया ऐं जेके आहिनि वधीक पुलिस सां असांजो राब्तो थियो आहे। त पुलिस जो चवणु आहे त ॿिनि धुरियुनि जी हिक ॿिए सां झेड़ो हलंदड़ हो। उन्हनि हिक ॿिए खे ॾिसी उहे मोबाइल मार्केट में उन्हनि हिक ॿिए खे ॾिसी फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में पुलिस जो चवणु आहे त ॿ ॼणा जेके आहिनि उहे वाटोड़ू ज़ख़्मी थियण जा इतला मिलिया आहिनि। जंहिंखां पोइ वधीक पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मी जेके आहिनि उन्हनि खे ट्रामा सेंटर मुंतक़िल कयो वियो आहे ऐं पुलिस जेका आहे वाक़े वारे हंधि पहुची तफ़सील जेके आहिनि उहे वठी ऐं जांच जेके आहे उहा शुरू करे छॾी आहे। जी ठीकु आहे, महिरबानी रशीद अपडेट करण लाइ।